अॼु एपेक्स कमेटी जो इजलास हर तरह से अहम हो। आर्मी चीफ पारां चयो वियो आहे। आर्मी चीफ चयो आहे त चैलेंजिस जो मुक़ाबिलो करण लाइ पाकिस्तान वटि ॿियो को बि ऑप्शन नाहे। अहम ख़बर आख़िरियूं त एपेक्स कमेटी जो इजलास हर तरह से अहम हो। अवांखे अपडेट कयूं त पाकिस्तान वटि सिर्फ़ हिकु ही ऑप्शन हो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त रियासत जी रिट क़ाइम करण लाइ असीं कंहिं बि हद ताईं वञी सघूं था। ख़बरूं आख़िरियूं त एपेक्स कमेटी जो इजलास हर सतह ते हर तरह सां अहम हो। आर्मी चीफ चयो आहे त चैलेंजिस जो मुक़ाबिलो करण लाइ पाकिस्तान वटि ॿियो को बि ऑप्शन नाहे। पाकिस्तान वटि सिर्फ़ हिकु ही ऑप्शन आहे। आर्मी चीफ चयो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो त रियासत जी रिट क़ाइम करण लाइ असीं कंहिं बि हद ताईं वञी सघूं था।